Assalamualaikum student, how are you? I hope तव्हां बिल्कुलु ठीकु हूंदा। अॼु असां रीडिंग करे रहिया आहियूं यूनिट 2.1 शाह अब्दुल लतीफ़ भिटाई। हिन जो फर्स्ट ऐं सेकंड पैरा असां रीडिंग करे चुका आहियूं। हाणे आहिनि हिन जा एस्पेक्ट्स आर गिवन बिलो। जेके हेठि ॾिनल एस्पेक्ट्स आहिनि उन्हनि खे पढ़ंदासीं विद सिंधी मीनिंग। लेट्स स्टार्ट। बैकग्राउंड एंड फैमिली। हुनजी पुठि ऐं हुनजो ख़ानदान। पुठि माना हू किथां आयो, किथां पैदा थियो, या हुनजी पुठि कंहिंजी, शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी। शाह लतीफ़्स ancestral roots lay in Afghanistan. शाह लतीफ़ ancestral roots lay in Afghanistan. शाह अब्दुल लतीफ़ जे अबनि ॾाॾनि जा जेके बुनियादु मिले पियो उहो अफ़गानिस्तान सां मिले पियो। Some historians say that the Shah's father, कुझु मुफ़क्किर लेखक चवनि था त शाह जो पीउ सैयद हबीब शाह migrated from मटियारो, उहो हिजरत करे आयो हो मटियारो मां। His ancestral home in Afghanistan, जंहिंजे अबनि ॾाॾनि जो घर अफ़गानिस्तान में हुयो। टू भानपुर इन सिंध ऐं भानपुर सिंध में। इन ऑर्डर टू गेन स्पिरिचुअल कॉन्टेक्ट विथ बिलावल, हिन जो जेको रूहानी रिश्तो मिले पियो बिलावल सां। ए लोकल पॉइस मैन, हिकु आम जेको हुयो माण्हू हुयो, परहेज़गार माण्हू हुयो। अदर्स से, ॿिया चवनि था दैट हिज एंसेस्टर्स माइग्रेटेड टू द सिंध फ्रॉम हेरत। ॿियनि जो चवणु आहे त हिन जा जेके अबा ॾाॾा हुया उहे लॾ पॾाण करे आया हेरत सिंध मां। सिंध वाज़ देन ए सेंटर ऑफ मुस्लिम कल्चर। सिंध उन वक़्तु मुस्लमाननि जे तहज़ीब सां भरियल हुयो या सरशार हुयो। एंड शाह लतीफ़्स एंसेस्टर्स लाइक्ड इट सो मच दैट दे डिसाइड टू मेक इट देयर होम। त शाह लतीफ़ जे वॾनि चयो, हुननि खे ही ॻाल्हि पसंदि आई ऐं हुननि फ़ैसिलो कयो त हे हिते ई पंहिंजो घर ठाहींदा। देन द नेम भिटाई, द जेको नालो भिटाई हुयो उहो कहिड़े रीति संदन पियो हुयो। In 1742, Shah Latif left his home and went to live on a mount at some distance from his village. In 1742, 1772 में शाह लतीफ़ left his home, शाह अब्दुल लतीफ़ पंहिंजो घर छॾियो, and went to live on a mount at some distance from his village, ऐं रहणु लॻो हिकु दड़े ते जेको कुझु मुफ़ासिले ते हुयो हिन जे ॻोठ खां। A mount of sand is called भिट। वारीअ जे दड़े खे भिट चइबो आहे इन सिंधीअ में। Due to the fact that he lived on his mount for the rest of his life, due to the fact इन ई हक़ीक़त जे करे that he lived on this mount, हिन दड़े ते रहंदो हुयो for the rest of his life, पंहिंजी ज़िंदगी जो घणो अरसो। शाह लतीफ़ came to be known as the saint of भिट। त शाह अब्दुल लतीफ़ खे चवण लॻा भिट जो फ़क़ीर या सूफ़ी। To this day he is famous all over the country। उन ॾींहं खां he is famous all over the country, सॼे मुल्क में मशहूरु थी वियो ऐं शाह अब्दुल लतीफ़ भिटाई। शाह अब्दुल लतीफ़ भिटाईअ वारो और शाह लतीफ़ ऑफ माउंट जा शाह लतीफ़ दड़े वारो। ही फैक्ट्स आहिनि, आई थिंक तव्हां अंडरस्टैंड करे चुका हूंदो। हाणे नेक्स्ट असां वटि 3 फैक्ट्स मौजूदु आहिनि। नेक्स्ट असां हिन खे रीड कंदासीं सेकंड डे ते। टिल देन अल्लाह हाफ़िज़।